नमस्कार दोस्तों, जय झूलेलाल। हिन साल जी 4, 5 ऐं 6 नवंबर असां लाइ ॾाढो ऐतिहासिक ॾींहुं रहण वारो आहे, छोकी हुन ॾींहंनि में स्वर्णा सिंधी पुणे ऐं ग्लोबल सिंधी एसोसिएशन, ग्लोबल अलायंस ऑफ ग्लोबल सिंधी एसोसिएशन जो मिलाए करे हिकिड़ो ॾाढो सुठो इंटरनेशनल सिंधी सम्मेलन जो आयोजन असांजे देश जी हिकिड़ी बहितरीनु सिटी जेकी आहे पुणे, उते आयोजित कयो वियो आहे। ऐं हिन में असांजी सिंधी समाज जे बारे में ॾाढी चर्चाऊं थींदियूं। असां राजनीति में किथे पहुता आहियूं, छा करण जी घुर्ज आहे, असां सामाजिक क्षेत्र में असां हींअर ताईं छा कयो आहे, ऐं हिन खां पोइ असां केतिरो अॻिते वधी सघंदासीं, धार्मिक दृष्टिकोण सां असां किथे आहियूं। गॾ ई गॾु असांजे सिंधी समाज में कहिड़ियूं बीमारियूं आहिनि जंहिंजे बारे में जानकारी तव्हांखे ॾींदी। मां बि तव्हांखे थैलेसीमिया जे बारे में ॿुधाईंदुमि। त मां तव्हां सभिनीनि खे अर्ज़ु कंदुमि कि हिन इंटरनेशनल सिंधी सम्मेलन में तव्हां ज़रूरु शिरकत ॾियो ऐं हिन अचो त हिन सिंधी सम्मेलन में मौज मचायूं ऐं सिंधियत खे वधायूं, सिंधियत जे वाधारे लाइ असां अॻियां अचूं। जय झूलेलाल।